वेलकम, स्वागतम, भली करे आया, हक़ मौजूद। अॼोको प्रोग्राम तालीम जे सिरिश्ते में कुछ साइंटिफिक तब्दीलियूं आणण जो प्रोग्राम आहे। ही माण्हूअ जे साइकोलॉजी एंड माइंड साइंसिस सां वाबस्ता रहे थो। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में हिन प्रोग्राम खे ॿारनि जे सिलेबस में शामिल कयो वेंदो आहे, पढ़ायो वेंदो आहे ऐं उन जा एॾा पॉज़िटिव रिज़ल्ट्स मिलनि था जंहिंजे करे ॿार जूं ज़हनी सलाहियतूं, दिमाग़ी जेके बि तूफ़ान आहिनि, तव्हां नाख़ुशि आहियो, हीउ अदो बि नाख़ुशि आहे, हूअ अदली जे मसइले सां भरियल मथे में असांजो सॼो माहौल प्रॉब्लम सां भरियल आहे। असां टेंस आहियूं, स्ट्रेसफुल आहियूं, जंहिंजे करे असां में ब्लड प्रेशर, शुगर ऐं पोइ अॻिते वारियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं। हीउ हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम आहे जंहिंसां अंदर जे सभिनी तूफ़ाननि खे ख़ामोश करे सघिजे थो, ज़हनी सलाहियतुनि खे वधाए सघिजे थो, सोचण जी, सम्झण जी, हाउ टू कॉम्प्रीहेंड द थिंग्स, उहा ताक़त वधे थी। ऐं हिन जो कोर्स में हुजणु लाज़िम आहे। पाकिस्तान में ही प्रोग्राम पूरी तरह इंट्रोड्यूस कोन थियो आहे। मुंहिंजी इहा ख़्वाहिश रही आहे त सिंध सभ खां अॻिते हुजे, पहिरियों नंबर अचे। तव्हां असां सां साथ ॾियो ऐं ॿुधंदड़ अख़्तियारनि वारा जेकर हिन ॻाल्हि ते गौर कंदा। हाणे तव्हां सभिनी खे मुंहिंजी ड्राड़ आहे या मुंहिंजो सच आहे, फ़ौरन ख़बर पवंदी। गूगल बाबा में तव्हां हीउ प्रोग्राम लिखंदव, ॾिसंदव केतिरी यूनिवर्सिटीज़ में करायो थो वञे पियो। ऐं वॾी मशहूरु यूनिवर्सिटी जेका फेसबुक ते मौजूदु आहे उहा आहे MUM, महर्षि यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट। हॉलैंड में हिननि जा वॾा सेंटर्स आहिनि जिते ही सेखारींदा आहिनि। हिन प्रोग्राम जो नालो आहे TM, ट्रांसेंडेंटल मेडिटेशन। तसौफ़ में असां मुराक़बो कंदा आहियूं, सूफ़ी समाधि लॻाईंदा आहिनि। ही का मज़हबी ॻाल्हि न आहे। जेका शइ आउं खणी आयो आहियां हिन में दुनिया जा सभई मज़हब आहिनि। जीअं मूं चयो त स्कूल जे करिकुलम्स में ही कराई वेंदी आहे। तव्हां हिन प्रोग्राम खे पाण यूट्यूब ते, गूगल में ॾिसी सघो था। सिर्फ़ु लिखो ट्रांसेंडेंटल मेडिटेशन। आइंस्टाइन जे क्वांटम फिजिक्स ते जंहिं शख़्स तजर्बा कया उनजी पूरी वेबसाइट आहे, तव्हां उहा लिखो। जॉन हैगलिन, डॉक्टर जॉन हैगलिन। हिन शख़्स जा खोड़ तव्हांखे वीडियोज़ मिलंदा, पर ही शागिर्द आहे महर्षि जो। मां इन जो इंट्रोडक्टरी किताब ॾेखारे रहियो आहियां, ही गौर सां ॾिठो वञे। ही महर्षि जी तस्वीर बि आहे हिन जे मथां, ही फोकस कयो वञे थो। ऐं हिन किताब जो नालो आहे महर्षि ट्रांसेंडेंटल मेडिटेशन प्रोग्राम। जेको ही गुल आहे, ही कंवल जो गुल आहे। हिन कंवल जे गुल जो मतिलबु आहे त दुनिया में जेका टेंशन आहे, जेका स्ट्रेस आहे, जेके प्रॉब्लम्स आहिनि, जेके फ़िक्र आहिनि, इन सभिनी खां ईअं मथे रहिजे जीअं कंवल जो गुल हमेशह पाणी जे मथां रहंदो आहे। त अहिड़े क़िस्म जो ही हिकिड़ी शइ तव्हां सां, मां जीअं चयो त मां चाहियां थो त सिंध सभ खां अॻिते अचे। असां पहिरें ही प्रोग्राम इंट्रोड्यूस कयूं। मां कुझु प्राइवेट स्कूल्स में ही पूरी सिलेबस लाहियां थो, ऐं तव्हांखे ॾेखारींदुसि। हर मुल्क में, दुनिया जे हर मुल्क में ही कराई वञे थी। पाकिस्तान बि इन खां महरूम न आहे। पाकिस्तान में हिकिड़ो ई उस्तादु आहे जेको ख़ुशनसीबी सां कराची में रहे थो। वॾी ख़ुशनसीबी सां हू सिंधी आहे। त अॼु असां तव्हांजी मुलाक़ात उन सां कराईंदासीं ऐं हू तफ़सील सां तव्हांखे हिन प्रोग्राम जे शयुनि खां वाक़ुफ़ु कंदो। असां तव्हांखे वीडियो बि ॾेखारींदासीं। जीअं मूं चयो त असां ॻाल्हियूं नथा कयूं, ही प्रैक्टिकल प्रोग्राम आहे। ऐं तव्हां जेकॾहिं हिन प्रोग्राम खे शाम जो अॼु ई सिजल ते वेही इहा मेडिटेशन कयो, 20 मिंट सुबुह 20 मिंट शाम,
सभु कुझु असां ॿुधायूं था पिया त डॉक्टर अशोक कराची में आहिनि। तव्हां सां राब्तो बि करे सघो था, असांजी इहे फेसबुक अचे पई, टेलीफोन नंबर्स अचनि पिया, पर तव्हां हिन खे निहायत गौर सां ॿुधंदव। ऐं मुंहिंजा ख़ासि करे नौजवान, ही 10 सालनि जो ॿारु ऐं 90 सालनि जो ॿुढो बि करे सघे थो। फॉर यूअर बेटर हेल्थ, बेटर पोटेंशियलिटीज़, बेटर पीस ऑफ माइंड, बेटर प्रोग्रेस। सो दिस इज़ अ वर्ल्ड कॉन्शियस प्रोग्राम। तव्हांजी कॉन्शियसनेस खे वधाइण, तव्हांजे अंदर में सुकून ऐं शांती पैदा करण जो प्रोग्राम आहे। अचो त असां हुन माहिर सां ॻाल्हायूं था जंहिंजो नालो आहे डॉक्टर अशोक। साईं, वॾी महिरबानी, तव्हां असांजे दावत ते कही आया। असांखे हिन प्रोग्राम जे मुतलिक़ कुझु वधीक ॿुधायो त जीअं असांखे सम्झ में अचे। साईं प्रोफेसर एस.के. नागपाल साहब, सब सां पहिरीं आऊं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो, जेको तव्हां मूंखे पूरे असांजे हिन मुल्क जे मशहूरु चैनल सिंध न्यूज़ ते मूंखे पहिरीं दफ़ो, हालांकि मूं उर्दू सैटेलाइट चैनल्स ते प्रोग्राम कया आहिनि, पर सिंधीअ चैनल ते मूंखे पहिरीं दफ़ो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। ऐं मुंहिंजी इहा वॾी ख़ुशनसीबी आहे त आऊं जेको अॼु मुंहिंजो हीउ प्रोग्राम आहे, जेको तव्हांजे ज़रिए, तव्हांजे हिन बहितरीन न्यूज़ सिंध न्यूज़ चैनल जे ज़रिए पूरे न बल्कि सिंध बल्कि पूरे पाकिस्तानी दुनिया में जेको दुनिया में बि ॾिठी वेंदी आहे, मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि। असांजा सिंधी जिते बि रहनि था, दुबई में मां पाण ॾिसी आयो आहियां हिन प्रोग्राम खे। असां त हॉलैंड में बि ॾिसंदा हुआसीं। असांजा अमेरिकन सिंधी सानास जेके आहिनि उहे हिते अमेरिकन में ॾिसनि था, जिते किथे। हाणे त सैटेलाइट इंटरनेशनल आहे। जी जी, वॾी महिरबानी। हा, ट्रांसेंडेंटल मेडिटेशन, उहो मेडिटेशन जो ध्यानु करण जो, सिंधीअ में पाण चऊं ध्यानु लॻाइण जो, ध्यानु करण जो, पंहिंजी अंदर जी लामहदूद तख़लीक़ी सलाहियतुनि खे उजागर करण जो उहो प्रोग्राम आहे, जेको हालांकि महर्षि महेश योगी हिन प्रोग्राम खे पैदा न कयो, प्रोड्यूस न कई, बल्कि हू पाण ट्रेडिशन मां वठंदो आयो। ही प्रोग्राम जेको सिंधुअ जे किनारे ते योगी, ऋषि, मुनि, वली वग़ैरह जेके बि आहिनि, डिफरेंट तरीक़े सां माइंड साइंस, मुराक़बो, मेडिटेशन कंदा रहिया आहिनि, त ही प्रोग्राम असांजे इन्ही रीजन जो आहे। दिस इज वेरी नेचुरल फ्रॉम द लॉज ऑफ द नेचर। तमाम फितरी हिकिड़ो प्रोग्राम आहे, फितरी हिकिड़ो प्रोग्राम आहे। ऐं ही प्रोग्राम जंहिं वटि बि माइंड आहे उहो प्रोग्राम करे सघे थो, जंहिंमें न मज़हब जी, न कंहिं लाइफ स्टाइल जी, न कंहिं एजुकेशनल बैकग्राउंड जी या हुन जी ज़रूरत आहे। यू मे बिलोंग टू एनी स्ट्रेट ऑफ सोसाइटी। हा, तव्हां केर बि आहियो, कुझु बि आहियो, आरी नारी आहियो, पौरत आहियो, स्टूडेंट आहियो, ऑफिसर आहियो, सभिनी लाइ हिकु जहिड़ो। 3 सालनि जे ॿार खां वठी 100 सालनि जो बुज़ुर्ग बि हिन खे करे सघे थो। हिन प्रोग्राम खे एॾो सिंपल, साइंटिफिक, नेचुरल ऐं वॾी ॻाल्हि आहे एफर्टलेस, बिना कंहिं कोशिश जे। छाकाणि त जेको नेचुरल शइ आहे उहा एफर्टलेस आहे, हुन में कंहिं बि एफर्ट जी ज़रूरत न आहे, हू ख़ुदि ब ख़ुदि आहे। इहो ख़ुदकार एफर्टलेस प्रोग्राम आहे, जेको स्टूडेंट या कंहिं बि लाइफ में कंहिं बि जेको आहे हिसे सां हू तालुक़ु रखंदो हुजे, जंहिं बि ग्राउंड सां तालुक़ु रखंदो हुजे, 20 मिनट अखियूं बंदि करे आराम सां कुर्सीअ ते, पलंग ते, सोफ़े ते, ज़मीन ते, कीअं बि करे आराम सां अखियूं बंदि करे वेही करे ही मेडिटेशन कयो वेंदो आहे। बल्कि आऊं चवां थो पाणे थींदो आहे। वेरी गुड, पाणे थींदो आहे, पाणे थींदो आहे। बिल्कुलु पाण खे शांत करणो आहे, अंदर में पाण खे ख़ामोश करे पाण खे ॾिसण जी ज़रूरत आहे। हा साईं, ॾिसो न, ट्रांसेंड जो मतिलबु आहे गो बियॉन्ड, ठीकु आहे न, माना अहिड़ी टेक्निक जेको तव्हांजे मन खे मन खां परे वठी वञे। बेशक, अहिड़ी टेक्निक जेको तव्हांजे मन खे हिन सोचनि सां परे वठी वञे। छाकाणि त सॼी गड़बड़ असां जेको बि एक्सपीरियंस कयूं था सोचनि जे ज़रिए कयूं था। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो, मुंहिंजो, बल्कि जेके बि ही भेण भाउ मुंहिंजा ॾिसी रहिया आहिनि तव्हांजो इहो प्रोग्राम, सभिनी जो एक्सपीरियंस आहे त असांजे मन में ॿिनि सोचनि जे विच में तमामु घटि गैप आहे, तमामु घटि गैप आहे। तंहिंजे करे असां तमामु घणा एक्साइटेड आहियूं, असां तमामु घणा चंचल आहियूं, असां तमामु घणा परेशान बि आहियूं अॼुकल्ह जेको आहे। इवन
कुदरत सब कुछ ॾिनई आहे। हिन दौर जे अंदरि माण्हू वटि सब कुछ होण जे बावजूद भी माण्हू खे इहो ख़बर ई कोन्हे त मूंखे परेशानी छा जी आहे, मूंखे घुर्जे छा। अगर ख़ुशियूं हुजनि आ गाॾियुनि में, बंगलनि में, हर इन्हनि सभिनि शयुनि जे अंदरि त सभु माण्हू इहे ख़ुशि हुजनि जेके बहितरीन सां बहितरीन अलाह साईं जा नवाज़िल आहिनि। ॻाल्हि इहो आहे त हिकिड़ो माण्हू जेको दरवेश आहे, हिकिड़ो माण्हू अलाह लोक माण्हू आहे, या बिल्कुलु थधे मिज़ाज जो बिल्कुलु नेचुरल क़िस्म जो माण्हू आहे, फितरत सां क़रीब आहे, इवन हुन वटि कुझु बि न आहे, पर तव्हां ॾिसंदो हुनजो चहिरो चमकंदो हूंदो, औरा हुनजी अलॻि हूंदी, मन में ख़ुशी हूंदी। इवन पुराणियूं कहाणियूं पढ़ंदा आहियूं त वॾा वॾा राजा ऐं वॾा वॾा समझदार माण्हू उन्हनि वटि मसइलनि जो हल पुछा करण ईंदा। छाकाणि जेको माण्हू जेतिरो पीसफुल आहे हू माण्हू ओतिरो ई क्रिएटिव आहे, ओतिरो ई क्रिएटिव आहे। चुप रहण जो मतिलबु थोरी आहे त असांजो मोह बंदि हुजे, असांजो चप बंदि हुजनि, या असांजी ज़ुबान न हले। डॉक्टर दीपक चोपड़ा जेको आहे हू बि चवंदो आहे, महर्षि जी जा टर्म्स रिपीट कंदो आहे, चवंदो द नॉइज़िस ऑफ थॉट्स। वाह, नॉइज़िस ऑफ थॉट्स, सोचनि जो गोड़। बिल्कुलु असांजे मन में असांजो मुंहुं बंदि हूंदो आहे, ज़ुबान बंदि हूंदो, इवन असांजो गलो कंठ बि बंदि हूंदो, पर असां अंदरि ई अंदरि एॾो पिया ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिंसां भेस पिया कंदा आहियूं, पंजरंदा आहियूं, तड़पंदा आहियूं, हसद में सड़ंदा आहियूं। हीउ कॉमन आहे। अने असांखे इहो माइंड साइंस जे ज़रिए सिखणो आहे त अंदरि में चुप कीअं पैदा कजे, जेका वॾी एनर्जीअ जो सबबु आहे। असां पंहिंजी कुवत पंहिंजे बेकार सोचनि जे ज़रिए ज़ाया करे रहिया आहियूं। जी साईं। महर्षि हालांकि इलाहाबाद यूनिवर्सिटी मां फिज़िक्स में ग्रेजुएशन पे कई, तॾहिं ई महर्षि जे मन में इहा सोचियूं आहियूं त दुनिया जा हर मज़हब जेके आहिनि चवनि था ज़िंदगी नहमत जो नालो आहे, अलाह साईं जी रहमत आहे, द किंगडम ऑफ हेवन विदिन यू, सम्झनि, सद चित आनंद रूप ज़िंदगी आनंद जो नालो आहे, सम्झे न, ज़िंदगी निर्वाण जो नालो आहे, ज़िंदगी ख़ुशियुनि जे घर जो नालो अथई। पर महर्षि जी सोचई त पोइ ज़िंदगी एॾी ख़राबु छो आहे, दुखनि सां ऐं तकलीफ़ुनि सां भरियलु छो आहे, ज़रूरु किथे न किथे को ग़लती थिए पई असां सां। तंहिंजे करे इहा ॻाल्हि सम्झ में आई त माण्हू दुनिया पूरी में खोजण जी कोशिशि करे थो, पर कॾहिं बि पंहिंजे अंदरि जेको आहे उन शांती खे, उन सुकून खे, उन आनंद खे, उन ब्लिस खे ॻोल्हण जी, खोजण जी कोशिशि नथो करे। पंहिंजे पाण में टुॿी हणण जो नालो ई मेडिटेशन आहे, सेल्फ रियलाइज़ेशन। हाणे मां हिन ॻाल्हि खे थोरो वधीक वाज़े कयां। हदीस शरीफ़ आहे, मन अर्फ़ नफ़्सऊं फ़क़त अर्फ़ रब्बऊं। तहक़ीक़ जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो तंहिं पंहिंजे रब खे सुञातो। अहिड़ियूं तव्हां जूं खोड़ शयूं पढ़ियल हूंदियूं, ॿुधल हूंदियूं, पाण विञाए पंहिंजो पाण खे पाण सुञाण। त हीउ जेको अमल आहे पाण सुञाण जो अमल आहे। असां वटि सदाईं पहिरीं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि रुॻो, पर कंहिं ॿुधायो न आहे त पाण खे सुञाणजे कीअं। जी मुंहिंजा साईं, त पाण खे सुञाणजे ईअं इहो प्रोग्राम खणी असां हाज़िर थिया आहियूं त तव्हां ही ॾिसो त पाण खे कीअं सुञाणजे, पाण खे कीअं ॻोल्हिजे। जी, त हीउ प्रैक्टिकल साइंस आहे, हीउ तव्हांजे सिलेबस जो अंग आहे जेको इनशाला थी वेंदो, मूंखे पक आहे त तव्हांजे सिलेबस में जॾहिं हिकिड़ा 2 पीरियड थींदा जिन में तव्हांखे शांत करे विहारे ऐं सिर्फ़ु पंहिंजे अंदरि में चुप करे पाण खे ॾिसो, पाण सां पंहिंजे घणनि सोचनि खे छॾियो, सिर्फ़ु अंदरि में ख़ामोश थियो, पंहिंजे पाण खे ॾिसो। अहिड़ो ज़बरदस्त तव्हां जॾहिं उहो शांत थींदो, जॾहिं उहो सुकून ईंदो, जॾहिं अंदरि में चुप ईंदी, तॾहिं तव्हांखे पंहिंजे पाण सां तारुफ़ थींदो। लतीफ़ साईं जा पाण ते वॾा शेर लिखिया पिया आहिनि, तव्हां पंहिंजी साईं जे ॾिसणी मां ॾिसो। मां सुबुह पढ़ां पियो वेठो, ॾाढो मज़ो पियो अचे। जी, पुनूं थियसि पाण ससुई तां सूर हुआ। ही पुनूं पाण थियण जो कहिड़ो तरीक़ो आहे? पेही जां पाण में कयम रूह रिहाण। पेही जां पाण में असां पाण में पेही रूह रिहाण करण जो प्रोग्राम खणी आया आहियूं। जी मुंहिंजा साईं। साईं हाणे हिनखे वाज़े कयो। रियली हा, रूह रिहाण वाकई चवंदा आहिनि द मिस्ट्री ऑफ कॉन्शियसनेस। जी, उहा मिस्ट्री कहिड़ी आहे? जॾहिं असां होॾे वेंदासीं, जॾहिं असां होॾे नज़र कंदासीं, हुन घिटीअ में लंघंदासीं, तॾहिं असांखे ख़बर पवंदी। जी, ट्रांसेंडेंटल मेडिटेशन अॼुकल्ह उहो प्रोग्राम आहे, साइंटिफिक प्रोग्राम आहे, जंहिंजे मथां हिन दुनिया में वधि में वधि साइंटिफिक रिसर्च थी आहे। बिल्कुलु।
650 खां वधीक साइंटिफिक रिसर्च थी चुकी है हिन में, 250 खां वधीक यूनिवर्सिटीज़ ऐं रिसर्च जेके इंस्टीट्यूट्स आहिनि ऑल ओवर द वर्ल्ड, पूरी दुनिया जे अंदरि 40 खां वधीक मुल्कनि जे अंदरि। ऐं वॾी बहितरीन ॻाल्हि इहा आहे त इहा साइंटिफिक रिसर्च दुनिया जा जेके मशहूर अॻुवाणी कंदड़ जेके लीडिंग साइंटिफिक जर्नल्स जेके आहिनि 100 खां मथे उन्हनि में पब्लिश थी चुकी आहे। वेरी गुड साईं, हाणे थोरो वक़्फ़ो वठिबो, साही वठिबी, हा, ऐं पोइ वरी हितां पंहिंजी ॻाल्हि खे शुरू कंदासीं, इंतज़ारु कयो। वेलकम बैक जी, अचो त हिन रिसर्च खां वाक़ुफ़ थियूं डॉक्टर अशोक जी। 100 खां मथे साइंटिफिक रिसर्च जर्नल्स आहिनि उन्हनि में पब्लिश थी चुकी आहे ऐं इहा आसानी सां अवेलेबल बि आहे इंटरनेट ते। वेरी गुड। तव्हां tm.org ते वेंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त दुनिया में वॾा वॾा माण्हू, सेलिब्रिटीज़, कंपनीज़ जा CEOs, वॾी वॾी मल्टानेशनल कंपनीज़, वॾा वॾा जेके आहिनि एक्टर्स, साइंटिस्ट छो मेडिटेशन कनि था उहे? जी बेशक, इहो सवाल आहे। हा, ट्रांसेंडेंटल मेडिटेशन एॾी रिसर्च थी आहे, उहा रिसर्च जेको आहे अॼुकल्ह त मेडिकल में बि इन्वॉल्व थी वई आहे। अमेरिकन हार्ट एसोसिएशन जेको आहे उन रिकमेंड कई आहे ट्रांसेंडेंटल मेडिटेशन खे क्लिनिक जे अंदरि। बेशक। उन खां अलावा टाइम मैगज़ीन जी जेको आहे अञा ताईं ब्लॉग में मौजूदु आहे, न्यूज़ अलर्ट जे नाले तां इहो रिसर्च आहे TM जे बारे में, त उहे माण्हू जेके 20 मिनट सुबुह 20 मिनट शाम ट्रांसेंडेंटल मेडिटेशन खे प्रैक्टिस कनि था, 48% हार्ट अटैक चांसिस रिड्यूस थियनि था। बेशक साईं, 48% तमामु वॾी परसेंटेज। जंहिंखे हार्ट अटैक थी चुको आहे 47% री अटैक थियण जा चांसिस घटि था थी वञनि। बेशक, बिल्कुलु। साइकोलॉजिकल फिजियोलॉजिकल जेके डिसऑर्डर्स आहिनि, परेशानियूं आहिनि, नफ़्सियाती जेके मर्ज़ आहिनि ऐं फिजियोलॉजिकल जेके बीमारियूं आहिनि, उन्हनि जो तमामु वॾो जेको बेनिफिट्स थिए थो उन्हनि ते ट्रांसेंडेंटल मेडिटेशन जी 20 मिनट जी प्रैक्टिस करण सां। बिल्कुलु, सिर्फ़ु 20 मिनट। ऐं अॼोको जॾहिं त तव्हांजो प्रोग्राम जेको आहे उहो एजुकेशन जे हवाले से आहे, तालीमी हवाले सां आहे, त TM जो स्टूडेंट जी ज़िंदगी जे अंदरि तमामु वॾो ऐं तमामु अहमियत जोॻो रोल आहे। बिल्कुलु, इहो असांखे थोरो वाज़े कयो। ॾिसो, माइंड साइंस एसी ताईं चवे थी त स्ट्रेस जेको आहे माण्हू अगरि बालिग़ थिए थो तॾहिं खां नथा अचनि। माइंड साइंस चवे थी त स्ट्रेस त माण्हू खे जॾहिं माउ जे पेट में ॿारु हुजे थो, जेको कुझु माउ खाए थी, पीए थी, सोचे थी, ऐं हा अञा माउ कंहिं कंहिं हालातनि में ऐं कहिड़े कहिड़े बिहेव मां गुज़रे थी, उहो डायरेक्टली ॿारु जेको आहे पंहिंजी माउ सां स्ट्रेसिस वग़ैरह वठंदो रहे थो। उहो फीलिंग्स ऐं उहे इमोशन्स जेके आहिनि हू जेको एक्सपीरियंस कंदो रहे थो। ॾाढो सुठो, मां पंहिंजे हिकिड़े प्रोग्राम में ॿुधाए चुको आहियां इहा शइ। हा, ॾाढो सुठो। हा, हाणे इहो आहे त हिकिड़ो ॿारु जेको आहे, तव्हां ॾिठो हूंदो स्कूल जे अंदरि जेके ॿार हूंदा आहिनि वण जी काठीअ वांगुरु हूंदा आहिनि उहे। बिल्कुलु बिल्कुलु। हर हिकु ॿार जो पंहिंजो पंहिंजो इंडिविजुअल इनफरादी नर्वस सिस्टम आहे। हर हिकु ॿार खे बचपन खां वठी करे स्कूल ताईं पहुचण ताईं पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां एटमॉस्फेयर मिलियो आहे, माहौल मिलियो आहे। उनजे घर ऐं वॾड़नि जी साइकोलॉजी अलॻि आहे, आसपास जा जेके रिलेटिव्स आहिनि ऐं हुननि जी जेको साइकोलॉजी, ऐं हिकिड़ो ॿारु तमामु घणनि एक्सपीरियंसिस मां, तजुर्बात मां, अनुभव मां गुज़रंदो रहे थो। हिकिड़ी ॻाल्हि डॉक्टर डेविड बि चवनि था, MUM में न्यूरो साइंटिस्ट आहिनि, उहे चवनि था त तजुर्बात जेके हूंदा आहिनि, तव्हांजा जेके एक्सपीरियंसिस आहिनि, तव्हांजा जेके अनुभव आहिनि, उहे डायरेक्टली तव्हांजे ब्रेन खे चेंज करण जे अंदरि असरअंदाज़ थियनि था। वाह, 100% इन ॻाल्हि खे अञा रिपीट कयो। तव्हांजे सोचनि जा अंदाज़ जेके आहिनि उहे तव्हांजे अंदरि जे शक्तियुनि कुवतुनि खे तब्दील कनि था। जेकॾहिं तव्हांजे अंदरि ठहराव आहे, तव्हांजे अंदरि ख़ामोशी आहे, सुकून आहे, त तव्हांजी पोटेंशियलिटी वधे थी, कमु करण जी कुवत वधे थी, यादाश्त वधे थी, क्रिएटिविटी वधे थी। छो त तव्हां जेकॾहिं अंदरि में पीसफुल आहियो त उहे पूरियूं कुवतूं असां पंहिंजूं इस्तेमालु करणु ॼाणूं था पिया। जी साईं, रियली साईं, यकीनन ॾिसो क्रिएटिविटी वधे थी। ॾिसो न, असांखे असां गिफ्टेड आहियूं 100% क्रिएटिविटी सां, क्रिएटिव इंटेलिजेंस सां। छाकाणि त असां जेके कुझु अकल जो मुज़ाहिरो पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में कंदा आहियूं उहो सोच जे ज़रिए ईंदो आहे असांखे। हाणे इहो आहे त हिकिड़े ॾींहं में असांखे घणियूं सोचियूं अचनि थियूं।
हिकिड़े कलाक में, हिकिड़े मिंट में, हिकिड़े ॾींहं में मॉडर्न साइंस चवे थी हिकिड़ो नॉर्मल माइंड 70 सां 80 हज़ार सोचनि खे एक्सपीरियंस थो करे विदिन 24 आवर्स। जी यकीनन अञा बि वधीक चओ। हाणे ॾिसो कुदरत हर शइ जो सोर्स ठाही आहे त ज़रूर सोचनि जो बि त को त सोर्स हूंदो। बेशक इहो असांजी जेको प्योर कॉन्शियसनेस आहे, ट्रांसेंडेंटल कॉन्शियसनेस आहे, निज शहूर असांजो, या जंहिंखे तव्हां चओ पाक शहूर, हा आत्मा बि चइबो आहे, तुरीय चेतना बि वेदांत में हुनमें ऐं हिंदी में चइबो आहे हिनखे पाक शहूर बि असां चवंदा आहियूं। ऐं नाए नेण निहार तो में देरो दोस्त जो, उहो देरो दोस्त जो इज द फुल टोटल द होम ऑफ ऑल क्रिएटिव इंटेलिजेंस इज इनसाइड बिल्कुल विदिन अस। ठीक है। हाणे असां वटि एॾो अनबाउंडेड जेको आहे ओशन ऑफ क्रिएटिव इंटेलिजेंस आहे, उन जे अंदरि जेके रिपल्स या वेव्स जेके आहिनि उहे सोचनि जे बराबरि आहिनि, उहे सोचूं थी करे अचनि पिया रोज़ रोज़। माना हर सोच जे अंदरि थोरी या घणी अगरि अकल मौजूदु आहे त इन जो मतिलबु जेको सोचनि जो घरु आहे उहो टोटल क्रिएटिव इंटेलिजेंस जो घरु आहे, उहो टोटल मुकमल तख़लीक़ी सलाहियतनि जो घरु आहे उहो। असां टीएम जे अंदरि छा कंदा आहियूं, उन ई मुकमल तख़लीक़ी सलाहियतनि जे घर जे अंदरि टुवी ॾींदा आहियूं, 20 मिनट सुबुह ऐं 20 मिनट शाम, 20 मिनट सुबुह 20 मिनट शाम। ऐं असां इन टुवी ॾियण खां पोइ उहा जेको क्रिएटिव इंटेलिजेंस तख़लीक़ी सलाहियत आहे हुनखे ॿाहिरि वठी ईंदा आहियूं ऐं पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी जे अंदरि जेको आहे मुज़ाहिरो कंदा आहियूं, डिस्प्ले कंदा आहियूं असांजे। ब्यूटीफुल। त टोटल क्रिएटिविटी जी असांखे ज़रूरत आहे असांखे। हालांकि सिॼु मौजूदु आहे, सिॼ खे चमकाइण जी ज़रूरत न आहे, पर कुझु बादलनि जे करे सिॼ ढकियो पियो आहे। वी आर गिफ्टेड 100% ऑफ टोटल क्रिएटिव इंटेलिजेंस फ्रॉम द ग्रेस ऑफ गॉड। बेशक हाणे इहो टोटल 100% क्रिएटिविटी असां में मौजूदु आहे, पर असां नंढे हूंदे खां वठी करे जेसीं ताईं समझदार थींदा आहियूं या वॾा थींदा आहियूं, असां मुख़्तलिफ़ तरीक़े सां स्ट्रेसिस खे इन्हनि खे एक्यूमुलेट कंदा आहियूं, हुननि खे जमा कंदा आहियूं। उहो कमु इहो कंदो आहे जीअं बादल कमु कंदा आहिनि सिॼ जे क्रिएटिविटी खे ढके छॾींदा आहिनि। बिल्कुलु माण्हू फ़िक्रमंद हूंदो त हुनजी सम्झ ई कमु न कंदी। सही, हाणे मां इहो चाहींदुमि त तव्हां असांखे ॿुधायो त स्कूल्स लेवल ते जीअं त एजुकेशन जो प्रोग्राम आहे, असां सिलेबस में जॾहिं असां हिनखे शामिलु कयूं त अहिड़ा कहिड़ा कहिड़ा एग्ज़ाम्पल्स आहिनि दुनिया में या जेके सिलेबस में शामिलु आहिनि त उहे ॿार इन्हनि मां कीअं फ़ाइदो वठी सघंदा, यानी टीएम खे असां पंहिंजे सिलेबस में कीअं रोशनास करायूं? साईं, टीएम जेको आहे उहो अॼुकल्ह यूरोप, अमेरिका, लातीनी अमेरिका, अफ्रीका, इंडिया, थाईलैंड, इन्हनि मुल्कनि जे अंदरि स्कूल्स, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ जे अंदरि जेको आहे बाक़ाइदे सां हिकिड़ो कंपलसरी सब्जेक्ट आहे। मुंहिंजा अथॉरिटीज़ वारा प्लीज़ हीअ बात गौर सां ॿुधो, छो त हींअर करिकुलम चेंज करे रहिया आहियूं, मां बि इतफ़ाक़ सां हुनजो हिकिड़ो मेंबर आहियां, त पाण हिन ॻाल्हि ते गौर सां ॿुधूं त असां हिन शइ खे सिलेबस में शामिलु कयूं जेको सॼी दुनिया में ॿारनि जी क्रिएटिविटी वधाए थो, उन्हनि जे अंदरि सुकून पैदा करे थो। जेके बेसुकून ॿार आहिनि उहे बम था फिटी कनि, गोलियूं था हलाइनि, ही तरक़ी याफ़्ता मुल्कनि जूं ॻाल्हियूं आहिनि। असां वटि बि अहिड़ा केतिरा एक्शन्स थियनि पिया, कराची त हिननि जो गॾु थींदो थो वञे, त उन्हनि खे सही करण जो तरीक़ो ही आहे। मां जंहिं शख़्स जो नालो खयों जॉन हेगलिन, ही पूरी सीडी आहे, मां ॾेखारे चुको आहियां अलाए केतिरा भेरा, पंहिंजे टीवी ते न पर मुख़्तलिफ़ मुंहिंजा कॉन्फ्रेंसिस थींदा आहिनि उते असां ही ॾेखारींदा आहियूं त हुनखे अमेरिका जे हिकिड़े अहिड़े स्कूल जो प्रिंसिपल कयो हो जंहिंमें गुंडा हूंदा हुआ सिर्फ़ु, हुन मेडिटेशन जे ज़रिए उन्हनि खे दरवेश करे छॾियो। मूं चयो त हीअ मां ॻाल्हि नथो कयां, तव्हां हीअ वेबसाइट खोलियो, जॉन हेगलिन खे इवन तव्हां पंहिंजो जेको यूट्यूब आहे सभिनी जे मोबाइलनि जे अंदरि आहे त उन्हनि में तव्हां खोले ॾिसी सघो था, हुनजा पर्सनल एक्सपीरियंस। अमरीकी सदर हुनखे घुराए पब्लिकली एवॉर्ड ॾिनो, ही महर्षि यूनिवर्सिटी मां ही तरीक़ो सिखी आयो, डॉक्टर अशोक बि उतां ई ही शइ सिखी आयो आहे। असांखे हिन चांस मां घणो फ़ाइदो वठणु घुरिजे, सिंध खे अॻिते अचणु घुरिजे, जेके असां तमामु पुठिते आहियूं। साईं, स्कूल सिलेबस ते तव्हां ॿुधायो। बिल्कुलु तव्हां सही था चओ त ही छोटा मोटा कोर्स बि न आहिनि, हालांकि हिन में ट्रांसेंडेंटल मेडिटेशन तो प्रैक्टिकल एस्पेक्ट आहे, ऐं नॉलेज जो नालो आहे, थ्योरी जो नालो आहे SC आहे, साइंस ऑफ क्रिएटिव इंटेलिजेंस।
जी। हर इल्म जा ॿ एस्पेक्ट थींदा आहिनि, थियोरिटिकल ऐं प्रैक्टिकल। बेशक। त थियोरिटिकल जेको एस्पेक्ट आहे साइंस ऑफ क्रिएटिव इंटेलिजेंस, उन जो प्रैक्टिकल एस्पेक्ट है ट्रांसेंडेंटल मेडिटेशन, Very nice। जंहिंमें ग्रेजुएशन कबी है, मास्टर कबी है, पीएचडी कबी है, अमेरिका में थींदी है, महर्षि यूरोपियन रिसर्च यूनिवर्सिटी में थींदी है। हींअर मूं जेको आहे, मूं ऐं मुंहिंजी वाइफ हींअर असां थाईलैंड हुआसीं महर्षि यूरोपियन रिसर्च यूनिवर्सिटी में, उतां असां कोर्स कयो becoming expert in consciousness based education system। consciousness based education system, consciousness based education system ही असांजो मक़सदु आहे, जेका नई शइ आहे जेका इंट्रोड्यूस कराइणु चाहियां थो। जी साईं। कॉन्शियसनेस बेस्ड एजुकेशन सिस्टम अहिड़ो एजुकेशन सिस्टम जंहिं सिस्टम जे ज़रिए, अहिड़ी एजुकेशन जंहिं जे ज़रिए ॿार जे अंदरि शऊर वधे, शऊर उजागर थिए, क्रिएटिविटी वधे, तख़लीक़ी सलाहियतूं वधनि, बनस्बत कॉपी ऐं पेस्ट जे। किताब मां कॉपी कयोसीं ऐं हिन मथे में असां पेस्ट कयोसीं, वरी वापस कॉपी करे, इहो न घुरिजे सिस्टम। पोटेंशियलिटी ॿार जी वधे। असां हिन तफ़सील तव्हां खां पुछंदासीं। साही जो वक़्तु आहे, इंतज़ारु कयो, महिरबानी। वेलकम बैक। भली करे आया। अचो असां ही कॉन्शियसनेस पंहिंजी वधाइण, पंहिंजी पोटेंशियलिटी खे इंक्रीज़ करणु ऐं पंहिंजी ज़हनी सलाहियतुनि मां भरपूर फ़ाइदे वठण जो तरीक़ो सिखूं। जी साईं, तव्हां हिन एजुकेशन खे सम्झायो पिया। जी, हिन सां ॿाहिरि जूं जेके आहिनि न रुगो तख़लीक़ी सलाहियतूं वधंदियूं आहिनि, बल्कि ॿार जे अंदरि जेके बि जेनेटिकली, सोशली या हुन जे जंहिं माहौल में हू पलियो आहे, वॾो थियो आहे, कहिड़ा सर्कमस्टेंसिस हुआ जंहिं जे ज़रिए हुन जे मन जे अंदरि काफ़ी सारा जेके स्ट्रेस आहिनि, चंचलता आहे, बेसुकूनी आहे, आउट फोकस आहे, इहे शयूं बि डिक्रीज़ थियनि थियूं। साईं, इहे ई त ॿार खे डिस्टर्ब थियूं कनि। ॿार जेके फेल था थियनि या पंहिंजो रिज़ल्ट सही नथा ॾेई सघनि, छा लाइ त ही सभु वकोड़ियल आहिनि मुख़्तलिफ़ परेशानियुनि जे अंदरि। मूंखे ताजुब लॻंदो आहे, मां 9th क्लास फर्स्ट ईयर MBA CSS जे ॿारनि ताईं पहुचंदो आहियां ऐं जॾहिं पुछंदो आहियां त बाबा तव्हां सुकून सां आहियो या का फ़िक्र आहिनि? साईं, टेंशन आहे। मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे त टेंशन गुम करण खां मां हीउ छॾियां थो। तव्हां बिना हिन कोर्स जे असांजे हिन प्रोग्राम ऐं नेक्स्ट प्रोग्राम खे ॿुधी पाण मेडिटेशन शुरू करे सघंदव इंशाअल्लाह। मां हीउ प्रोग्राम इन करे थो कयां। जी साईं। त ॿारनि जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो, अॼुकल्ह तव्हां अख़बारनि में पढ़ंदा हूंदा, मीडिया में ईंदो हूंदो, यूरोप ऐं अमेरिका हुन पासे वॾो प्रॉब्लम रहियो आहे लेस टॉलरेंस। तमामु बर्दाश्त घटि बि थी वञे। एॾो ईगो ॿारनि जे अंदरि, एॾो चिड़चिड़ो ऐं बेक़रारी, एॾी चंचलता मन जे अंदरि, बेज़ारी जेको आहे, इवन घर जे माहौल जे करे बि। घर जूं जेके कावड़ आहे जेको आहे, उहो गुस्सो आहे, हू पंहिंजनि दोस्तनि ते लाहींदा आहिनि, स्कूल में लाहींदा आहिनि। सम्झे न? तव्हां ॾिठो हूंदो त स्टूडेंट्स ॿियनि स्टूडेंट्स खे मारींदे देरि कोन कंदा आहिनि। बेशक हींअर वॾे टर्मोइल टेंशन जो दौर आहे। बिल्कुलु। त साइंटिफिक रिसर्च इहो प्रूव कयो आहे त उहे माण्हू या उहे स्टूडेंट्स जेके ट्रांसेंडेंटल मेडिटेशन क्लास में कनि था, उहे एॾो डीप वञनि था पंहिंजे हिन कॉन्शियसनेस जे अंदरि, एॾी डीप रिलैक्सेशन उन्हनि खे मिले थी, एॾी डीप रिलैक्सेशन। इवन उहा डीप रिलैक्सेशन साईं मूंखे नथो लॻे, ऐं मुंहिंजो एक्सपीरियंस आहे, जाम सारा मूं माण्हू सेखारिया चवंदा साईं असांखे निंड में बि एॾी डीप रिलैक्सेशन नथी मिले, 20 मिनट में असांखे हिकु ॿ झटकनि में डीप रिलैक्सेशन। आई एग्री विथ इट। यस, मुंहिंजो जेको रेस्ट मिले थी, असांखे रिलैक्सेशन मिले थी, उन्ही जी मदद सां जेके डीप रूटेड स्ट्रेसिस पिया आहिनि अंदरि मौजूद आहिनि, गहराई में वॾा स्ट्रेस पिया आहिनि, उहे डिज़ोल्व थियनि, एलिमिनेट्स थियनि, असांजे नर्वस सिस्टम मां शुरू था थियनि। ऐं ॿार जेको आहे, माना हुन जो जेको शऊरी लेवल आहे, कॉन्शियसनेस जो लेवल आहे, बाक़ाइदे हू स्टेप डाउन टुवर्ड्स लेस एक्साइटेशन जेको आहे जंप थो करे। उहो जेको आहे हाणे माना हिकिड़ो माण्हू गुस्से वारे शऊर में रहंदे न को पंहिंजे पाण खे बचाए सघे थो, न को ॿियनि जी हेल्प थो करे सघे। ठीकु आहे न? बनस्बत हुनजी मूड मेकिंग करण जे, छो न हुनजो स्टेप ई, हुनजो शऊर जो लेवल ई असां चेंज कयूं। महर्षि चवंदा आहिनि knowledge is different in different state of consciousness। जहिड़ो शऊर आहे ओड़ी तव्हांजी जेको आहे इल्मु आहे तव्हांजो। ऐं असां यूजुअली छा मोस्टली असां एक्सपीरियंस कंदा आहियूं
3 states of consciousness, 3 क़िस्म जा शऊर, waking state of consciousness, dreaming state of consciousness and sleeping state of consciousness. जागंदड़ शऊर, ख्वाब वारो शऊर ऐं निंड वारो शऊर. And knowledge is different in different states of consciousness. बेशक, ठीक है न. अगर ॾिसो न हींअर असां जागूं पिया त हींअर असांजे लाइ नॉलेज अलॻि आहे, इल्मु अलॻि आहे. भई कप बि आहे, तव्हां सेट ते वेठा आहियूं, असां ॻाल्हायूं पिया. ठीकु आहे. थी सघे त थकी वञा ऐं बिल्कुलु ड्रीम में ऐं निंड में हलियो वञा, ख्वाब में हलियो वञा. थी सघे त 3 हाथी वेठा हुजनि ख्वाब में हिते. माना शऊर बदिलियो, इल्मु बदिलजी वियो. बेशक, जॾहिं असां तमामु घणी कावड़ चिड़चिड़े हुनजे अंदरि हूंदा आहियूं त असांजो टोटल शऊर खे बिल्कुलु उहो ग्रिप करे वेठो हूंदो आहे. टोटल उहा स्टेट जेको आहे. हाणे उतां निकिरण जो तरीक़ो इहो आहे त असां स्टेप डाउन थियूं ऐं असां जीअं स्टेप, तॾहिं चवंदा आहिनि त भई कावड़ अचे त उन टाइम मुंहुं वग़ैरह बंदि कयो, को बि एक्शन न कयो. तव्हां सोचो त भई ठीकु आहे, थोरी देरि सां पोइ जवाबु ॾींदोसीं. थोरी देरि सां पोइ ई तव्हांजो शऊर जो लेवल चेंज थी वेंदो. बेशक, इन तरीक़े सां ही शऊर जो लेवल चेंज करे असां हायर स्टेट ऑफ कॉन्शियसनेस खे एक्सपीरियंस कंदा आहियूं टीएम जी मदद सां. एॾो रिलैक्सेशन असांखे मिलंदो आहे, स्टूडेंट खे मिलंदो आहे, ताकी हुनजे अंदरि ॾाढो गुस्सो ऐं चिड़चिड़ोपन वॾी मुश्किल सां ईंदो आहे. मूं वटि माण्हू ईंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं अभी गुस्सा ई नहीं आता मुझे. साईं मूंखे गुस्सो ई नथो अचे, पहिरीं एॾो सॼो अचे थो. ये असांखे कुझु स्लाइड्स वग़ैरह जे ज़रिए सम्झायो. ज़रूरु. स्लाइड्स तव्हांजे साम्हूं आहिनि, जंहिंजे अंदरि लेस टॉलरेंस स्टूडेंट्स जे अंदरि ॾिसो हिन स्लाइड जे अंदरि ॾेखारिया पिया वञनि. ॿियो ॾिसो इंटीग्रेशन ऑफ ब्रेन फंक्शनिंग ॾेखारी वई आहे त पूरो मुकमल माना EEG इलेक्ट्रिक एन्सेफेलोग्राफ जेको मशीन आहे उहो इहो ॾेखारे थी हिकिड़े मेडिटेशन करण वारे जेको स्टूडेंट्स जो माइंड कीअं पियो चेंज थिए. हुनजे माइंड जे अंदरि जेके अल्फा गामा बीटा थीटा जेके रेज़ आहिनि उहे कीअं पिया जेके आहिनि उहे एनर्जी जेको चेंज पई थियनि हुनजे अंदरि, सम्झनि. ऐं EEG जेको ॿुधाए थी त कोहेरेंस जेको आहे, तमामु वधीक कोहेरेंस जेको आहे हू क्रिएट थो थिए हिकिड़े स्टूडेंट जे माइंड जे अंदरि, ब्रेन जे अंदरि. कोहेरेंस जो मतिलबु दिमाग़ जा सभई जेके अकल सां भरियल जेके हिसा आहिनि, दिमाग़ जा जेके सर्किट्स आहिनि, हिकिड़े ई वक़्त ते सभु जा सभु तमामु वॾी हम आहंगी सां कमु करणु शुरू कया. माना हिकिड़े ॿार जी जेको ब्रेन जी जेको फंक्शन आहे उहो ऑलराउंडर फंक्शन पियो थिए. माना जंहिं बि खाने में विझो, आर्ट्स में विझो, आर्ट्स में एक्सपर्ट है. साइंस में विझो, साइंस में एक्सपर्ट है. म्यूजिक में विझो, म्यूजिक में एक्सपर्ट है. फिलोसॉफी में विझो, फिलोसॉफी में एक्सपर्ट है. साईं तव्हां पुराणा ॾिसो न, जेके बि 10 माण्हू आहिनि उन्हनि हिकिड़े हुननि वटि हुननि केमिस्ट्री ते बि लिखई आहे, फिजिक्स ते बि लिखई आहे, इवन आर्ट्स ऐं म्यूजिक ते बि लिखई आहे, एस्ट्रोनॉमी ते बि लिखई आहे. हुननि माण्हू हिकिड़ो ई आहे, पर ॾिसो भला ब्रेन केॾो मल्टीपल फंक्शन पियो करे, इंटीग्रेशन सां फंक्शन पियो करे. छाकाणि त असां इन मेडिटेशन जे ज़रिए द टोटलिटी ऑफ ब्रेन जेको आहे उनखे अवेक कंदा आहियूं. असां जेको आहे विदिन 20 मिनट्स कीअं, बिना कंहिं कोशिश जे, एफर्टलेस एक्सरसाइज, बिना कंहिं कोशिश जे जेको आहे. ये स्ट्रेसफुल न आहे. जी साईं. एट ए टाइम क्रिएटिविटी वधे पई, कॉन्सेप्ट लर्निंग तव्हांजी वधे पई, एबिलिटी ॾिसो हिन स्लाइड जे अंदरि ॾिसो, एबिलिटी टू ग्रेटर फोकस. माना मोस्टली असांजा ॿार, असां इवन वॾा जेके आहियूं, असां वेठा हूंदा आहियूं, कंहिं मीटिंग में वेठा हूंदा आहियूं या कंहिं लेक्चर में वेठा हूंदा आहियूं या क्लास में वेठा हूंदा आहियूं. टीचर पियो लेक्चर ॾींदो आहे, पढ़ाईंदो पियो, असां घुमंदा पिया आहियूं, कॾहिं लाड़काणे, कॾहिं सखर घुमंदा आहियूं, कॾहिं कराची घुमंदा आहियूं, कॾहिं दुबई पिया घुमंदा आहियूं. ठीकु आहे. ऐं जॾहिं लेक्चर ख़तमु थींदो वरी घर वारे सां पुछंदो आहे, भाऊ ॿुधायो भला छा ॿुधाई. जी हाणे साईं फोकस आउट. हाणे फोकस आउट हिकिड़े ॾींहं में थोरी थियो आहे. असां हिन आउट फोकस खे करण जे लाइ हिन मन खे असां कल्चर कयो आहे. ऐं कल्चर करण जा फैक्टर्स छा आहिनि? असांजे घर जा हालात, असांजी पंहिंजियूं दोस्तियूं, असांजो माहौल जंहिंमें असां वॾा थियूं पिया, ऐं असांखे जेको पढ़ायो वञे थो एजुकेशन सिस्टम वग़ैरह, उन जे अंदरि पैदा थियण वारा स्ट्रेसिस वग़ैरह. त एॾा सॼा किताब, तज़ादातनि, माण्हुनि जूं ॻाल्हियूं, ॿाहिरि माहौल तमामु बिगोड़ वारो, इंतिशार जी सोसाइटी, त माण्हू सॼो भरिजी थो वञे इन्हनि स्ट्रेसिस सां. बिल्कुलु बिल्कुलु. त हाणे जेको आहे हिन जे अंदरि एबिलिटी टू ग्रेटर फोकस, बाक़ाइदगी सां असां पंहिंजे माइंड खे वरी कल्चर कंदा आहियूं विदिन 20 मिनट्स ग्रेटर फोकस जे लाइ. तव्हां वाक़ई महसूसु कंदो विदिन फ्यू डेज़ कि तव्हांजो मन जिथे तव्हां वेठा आहियो उते उन साण आहे. बशर्ते तव्हां सुबुह शाम 20-20 मिंट ही मेडिटेशन, ही मुराक़बो, ही पाण सुञाण जी एक्सरसाइज कयो. ही तव्हां ॾिसो था साइंटिफिकली सम्झाइण जी कोशिशि कयूं था स्लाइड्स जे थ्रू त कीअं असांजो दिमाग़ कमु करे थो, कीअं असां पॉज़िटिविटी ॾांहुं वधी सघूं था. जी साईं. ॾिसो न, हाणे हिन चार्ट जे अंदरि तव्हां ॾिसो
यूनिफाइड फील्ड जो चार्ट डॉक्टर जॉन हेगलन हिन खे सम्झाइण जी कोशिश कई है हिन चार्ट जे अंदर ऐं डॉक्टर जॉन हेगलन जेको साइंटिस्ट है क्वांटम फिजिक्स जो वॾो मशहूर साइंटिस्ट है हुन आइंस्टाइन जे प्रोग्राम ते अॻिते वधी बिल्कुल यूनिफाइड फील्ड के टोटल डिस्क्राइब कई ऐं हुन जी गहराई ताईं वञी करे डॉक्टर जॉन हेगलन सॼो कुछ ॿुधाई दिस इज हिज कंट्रीब्यूशन ऐं हिन जे अंदर ॾिसो क्वांटम फिजिक्स में ॿुधाई त पहिरीं ॿुधाईंदा हुआ त हिन कायनात जो नंढड़े में नंढड़ो द स्मॉलेस्ट पार्टिकल जेको आहे जुज़ु जेको आहे हू आहे एटम इंडिविजिबल आहे बिल्कुल बाबा एटम आहे हुन खां पोइ ख़बर पई त न बाबा एटम जो भी सब सोर्स आहे बिल्कुल सब एटॉमिक लेवल आहे इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन हुन खां पोइ ख़बर पई न बाबा हिकिड़े जा 100 खां मथे जुज़ु आहे पोइ साईं ख़बर पई त न बाबा हिन जो भी सब सोर्स आहे पोइ स्ट्रिंग लेवल ही कंदे कंदे पछाड़ी में ख़बर पई ऐं डॉक्टर जॉन हेगलन इहो क्लियर समझाई त बाबा आखिर में हिकड़ी यूनिफाइड फील्ड है जिथे सब लॉज ऑफ नेचर यूनिफाई था थे मरकज एकड़ो थे तो मरकज अची हिकड़ो ही थे तो हिकड़ो ही थी वहदत मां कसरत थी कसरत वहदत कुल हक हकीकी हेकड़ो बोली बी मभुल ही हुलाचो हुल बिला संदो सजणे ही तौहीद जी गाल आ मुंजा साईं पर साइंटिफिकली प्रूव था क्यों जी साईं ब्यूटीफुल साईं ॾिसो न साइंस ऑफ क्रिएटिव इंटेलिजेंस जे अंदर जेको आहे महर्षि जी समझाई है त हिन कायनात में असां जिथे किथे भी ॾिसूं था छा है सिर्फ ऐं सिर्फ क्रिएटिव इंटेलिजेंस जो मुज़ाहिरो आहे बेशक डिस्प्ले ऑफ क्रिएटिव इंटेलिजेंस बिल्कुल ठीक है एवरीवेयर जिते किते ॾिसो हिकिड़े नंढड़े मिट्टी जे दाणे खां वठी करे इन गैलेक्सीज़ ताईं सब अकल जो मुज़ाहिरो आहे इन्फिनिट क्रिएटिव इंटेलिजेंस जो मुज़ाहिरो आहे ऐं इन्ही इन्फिनिट क्रिएटिव इंटेलिजेंस के चयो वियो आहे एब्सोल्यूट क्रिएटिव इंटेलिजेंस इहा एब्सोल्यूट क्रिएटिव इंटेलिजेंस जेको के अनमैनिफेस्ट हुई इनविजिबल हुई ज़ाहिर नहीं लिखियल हुई पंहिंजे पाण खे अकॉर्डिंग टू क्वांटम फिजिक्स जेको आहे पंहिंजे पाण खे विजिबल कई in the form of different physiologies मुखे तसव्वुर याद थो अचे जी त जॾहिं चाहिं त पाण खे ज़ाहिर कयां ऐं जेके इन खे ज़ाहिर ॾिसनि था उहे चवनि था हम उस्त त तो मसीह अनल हक़ ही त सम्झो था अनल हक़ त ही कूड़ नथा चवनि जेके उस ताईं पहुचनि था ही पहुचण जो दर आहे त इहा कॉन्शियसनेस सुप्रीम कॉन्शियसनेस जी तरफ़ असांजी ही कॉन्शियसनेस वधे थी जी साईं त एक्चुअली इहा अनमैनिफेस्ट हुई जेका गैर लिकल हुई जेका लिखियल हुई ऐं पंहिंजे पाण खे मैनिफेस्ट कई इन द फॉर्म ऑफ डिफरेंट फिजियोलॉजीज़ वाह किथे चंड थी करे बीह रहियो किथे सिज थी करे ज़ाहिर कई किथे गैलेक्सीज़ थी करे ज़ाहिर कई किथे सोलर सिस्टम किथे इहो ज़मीन किथे पहाड़ किथे वण टण किथे एनिमल ऐं किथे इहो ब्यूटीफुल ख़ूबसूरत जेको आहे ह्यूमन फिजियोलॉजी जी सब कहें जी में दर्शन धारों धार प्रेम तुझा पार कड़ा चई की चवा साईं मज़ो अचे थो ॾाढो पर हाणे वक़्तु असांखे इजाज़त नथो ॾे तव्हां ईंदड़ हफ़्ते असांखे वरी हितां ई ॾिसी सघंदा मां साईं खे तकलीफ़ ॾींदुसि त हीअ ॻाल्हि ॾाढो मज़ो थी ॾे असां सम्झूं ज़िंदगी भर जो असांजो सरमायो आहे जेको असां ज़ाया करे रहिया आहियूं पाण खे न सुञाणी त इंतज़ारु कंदा ईंदड़ हफ़्ते वरी असां ॿई तव्हांजे अॻियां हिन शइ खे वाज़े कंदासीं महिरबानी सदाईं गॾु हक़ मौजूद।